अस्सलाम वालेकुम। उम्मीद करियां तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। त अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि त टिकटॉक ते माण्हू कीअं वायरल थींदो आहे या कीअं फारियो जी ट्रिक लॻंदी आहे। को माण्हू ॿुधाईंदा तव्हांखे ट्रिक लॻाइणी आहे, ईअं लॻाइणी आहे, फलाणो करिणो आहे, ढिकणो करिणो आहे। तव्हांखे अॼु आउं हक़ीक़ी ॿुधायां पियो, हीअ कसम खणी तव्हांखे ॻाल्हि पियो करियां। जेकॾहिं वीडियो खे पूरो ॾिसंदा तव्हांखे ऑटोमेटिक ख़बर पइजी वेंदी त वीडियो खे ऐं जेकॾहिं विच में छॾी वेंदा तव्हांखे ज़हन में ॻाल्हि वेंदी कोन। ठीकु आहे, महिरबानी करे वीडियो खे पूरो ॾिसो। अॼु तव्हांखे ॿुधायां थो, तव्हांखे ॿुधाईंदा आहे त हीअ ट्रिक लॻाइणी आहे, हितां कॉपी करियो, हुतां डाउनलोड करियो, हुतां मेंशन करियो, त हीअ सभु कूड़ आहे। तव्हांखे आउं इतबार करो सही नमूने ॿुधायां पियो, तव्हांजो भाउ थी तव्हांखे ॿुधायां पियो त कहिड़ी फारियो जी ट्रिक आहे जेको तव्हांखे अॼु ॿुधाइणु चाहियां थो। दोस्तो ॿुधो त दोस्तो, फारियो जी को बि ट्रिक न आहे, सभु कूड़ आहे। न को टिकटॉक वारा फारियो ते मोकिलींदा आहे, न को कंदा, ही सभु कूड़ आहे। त तव्हांखे ॿुधायां थो दोस्तो, अॼु मूं सोचियो त जेको पोइते आहे टिकटॉकर, त तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो वीडियो ॿुधायां त हुनजे बारे में नॉलेज ॾियां त ऑटोमेटिक मथे अची वेंदा। ठीकु आहे, मूंखे तक़रीबन 3 महीना चवां थो, ख़ुदा जो कसम मूंखे 3 महीना कोन थिया आहे टिकटॉक ते। अॼु बि मुंहिंजा लाइक चेक करियो, फॉलोअर चेक करियो, त ॾिसो कीअं वधिया आहे। त दोस्तो, तव्हांखे सभु को ॿुधाईंदो आहे ट्रिक आहे, ऐं ॿुधायां थो न को ट्रिक आहे। ऐं वीडियो खे अहिड़ो ठाहियो, ऐं वीडियो खे पहिरीं माना एडिट करियो। ठीकु आहे, वॉइस कंहिंमें जेकॾहिं पंहिंजी वॉइस ठाहिणु चाहियो था, जे सॉन्ग ठाहियो था, XYZ एक्टन करो था, कोई बि करियो था, ठीकु आहे, त पंहिंजे वीडियो खे अहिड़ो ठाहियो। सभ खां पहिरीं जेको 2 मिंट जो हूंदो न वीडियो, 2 मिंट जो ठाहियो या 15 सेकंड जो ठाहियो, त हुनजो पहिरीं सीन आहे न, उहो अहिड़ो VIP ठाहियो त माण्हू तव्हांखे छॾे वीडियो न वञे, त पूरो वॉच करे, त वीडियो खे पूरो ॾिसंदा न। ऐं चवां थो टिकटॉक माण्हू चवंदा यूट्यूब ते वॉच टाइम ॾियो, ऐं चवां थो टिकटॉक ते जेको वॉच टाइम ॾींदा आहिनि, 2 ॼणा ॾिठो या 3 ॼणा ॾिठो वीडियो खे, उन माना मथे कोन कयो, वीडियो पूरो ॾिठो, त ऑटोमेटिक तव्हांजो वीडियो फारियो में हलियो वेंदो। ऑटोमेटिक हुन ते माना व्यूज़ ईंदा, जीअं वॉचिंग टाइम कंदा ईअं माना ऑटोमेटिक तव्हांजो घणा व्यूज़ ईंदा। ठीकु आहे, इहो तमामु भली ट्रिक आहे। अञा बि महिनत करियो त पंहिंजो कोशिशि करियो पंहिंजी वॉइस मां यूज़ करियो, साउंड। ठीकु आहे, पंहिंजी वॉइस इस्तेमालु करियो, पोइ साउंड यूज़ करियो त बहितरीनु करियो। माना पहिरीं वीडियो खे अहिड़ो लहजो रखो या अहिड़ो रवैयो रखो तव्हांखे छॾी न वञे। ऐं मुंहिंजी बि ID जेको विज़िट कंदा त मूं पाण बि वीडियो ठाहे छॾिया। पाण ॾिसो, मूंखे 3 महीना कोन थिया आहे, माण्हुनि खे 3 साल थी विया अञा फारियो ते कोन थिया। मूंखे माना 3 महीना कोन थिया आहे मुंहिंजी ID ते। अॼु बि ॾिसो त 1000 लाइक आहे, 1000 फॉलोअर आहे, लखनि जे तइदाद में, भले ॾिसी सघो था। ऐं कूड़ न करियां पियो, ऐं बिल्कुलु सही ट्रिक तव्हांखे ॿुधायां पियो, त कोशिशि कंदा ऐं अॻिते ईंदा। महिरबानी, दोस्तनि जी अञा बि तव्हांजे लाइ अॻिते वीडियो जेको बि ॿुधाईंदा तव्हांजे लाइ ठाहींदुसि, जंहिंजे बारे में ॿुधाईंदा तव्हांजे बारे में ठाहे ॾींदुसि वीडियो। त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं असांजो इंतज़ारु कजो, तव्हांखे हर वक़्तु तव्हांजे वीडियो ॾींदा रहंदा। शुक्रिया।